टेंस ही असां पैसिव वॉइस कंदासीं। पास्ट टेंस ही पैसिव वॉइस कंदासीं। हाणे पास्ट टेंस जे टू बी वारा फेल केरा आहिनि हेल्पिंग बराबर वाज ऐं बराबर। जेकॾहिं सिंगुलर हूंदी का शइ त उन सां वाज हणंदासीं, जेकॾहिं प्लूरल शइ हूंदी त उन सां वर हणंदासीं। हाणे एक्टिव वॉइस ऐं पैसिव वॉइस कंदासीं पास्ट टेंस। एक्टिव वॉइस जो मतलब आ त फेल मुतादी मअरूफ, मअरूफ माना मशहूर। पैसिव वॉइस जो मतलब आ फेल मुतादी मजहूर, मजहूर माना जाहिल। ठीक है। हाने सेंटेंस आते या पॉजिटिव में हाने ही किकिट द बॉल। हाने ता जे जिन में सवाल दिनो होंदो त हिते किकिट किया थियो जदे असा पास्ट टेंस जी पॉजिटिव जो जुमलो कंदा आयूं त उन के पॉजिटिव में सेकंड फॉर्म हणंदा आयूं। जेकरे इंट्रोगेटिव नेगेटिव कंदा आहिनि त पोइ फर्स्ट फॉर्म, जेकरे पॉजिटिव कंदा आहिनि त पोइ सेकंड फॉर्म। पर पैसिव वॉइस में हमेशा थर्ड फॉर्म लगंदो आहे। हाने हिते ही किकिट द बॉल। हाने जी पैसिव वॉइस कंदासीं पहिरियों असां हिन खे हितां शुरू कंदासीं न ऑब्जेक्ट सां। त हाणे हिते कंदासीं द बॉल। ठीक आहे। बॉल हिकु आहे त असां ठाहियूं वाज, द बॉल वाज। हाणे किकिड। ठीक आहे। थर्ड फॉर्म साॻियो हिन जो छा थींदो किकिड, किकिड। पोइ वॾा खां त छा हणंदा आहियूं पाण तरी बाय। पोइ हाणे हिते ईंदासीं हीअ खे असां सिखी आया आहियूं। मां रूल स्ट्रक्चर सेखारियो त आईअ खे मीअ में, हुईअ खे अस में, यूअ खे यूअ में। ठीक आहे। हीअ खे हिन में, शीअ खे हर में, इट खे इट में, यूअ खे साॻियो यूअ में, दे खे दे में। ठीक आहे। हू हूंदो त बाय हूम, हूम हूंदो त हुअ में चेंज थींदो ऐं नालो हूंदो त उहो नाले में रहंदो। हाणे हीअ आहे त हीअ खे हिते शामिल पैसिव वॉइस में चेंज कंदासीं हिन में। ठीक है बाबा। ॾिसो ही किकिट द बॉल, द बॉल हिकु बॉल हुयो त वाज किकिट। हिते सेकंड फॉर्म आहे, हिते थर्ड फॉर्म साॻियो ई थींदो किकिट। वॾा ख़ातर बाय चेंज। पोइ हीअ खे चेंज कयो छा में हिम में। हाणे ॿियो नंबर जुमलो आहे आई वेलकम टू यू ऑलवेज। हाणे आई वेलकम यू ऑलवेज। हाणे हे सो यू आहे हिते, यू खे असां हिते अॻियां खणींदासीं यू। हाणे हिते छा आहे यू सां तव्हां पढ़ी आया आहियो त वर लॻंदी आहे। छा लॻंदी आहे यू सां वर, यू वर। ठीक आहे। हाणे असां हिते वेलकम हिते सेकंड फॉर्म आहे, थर्ड फॉर्म हिते साॻियो ई थींदो। यू वर वेलकम्ड always by। आगे के सामने चेंज करना है दुनिया में। ठीक है। इतना के गलत क्या समझा जाऊं यू आया सापरी आया से टू बी में यू सा वर लगा दिया तो यू वर वेलकम ऑलवेज बाय। ठीक है। वदा खातर बाय आगे चेंज कर दे सामने दुनिया में। जे करे सवाली जुमलो हो जे देखते did I play a game? Did I play a game? ठीक है। क्वेश्चन मार्क। तो आगे है पैसिव वॉइस कंदा है सवालिया ऐं गेम हिकु आहे त हिकड़ी गेम जे कर हाणे सवाली कंदा है त हिते छा कंदा है वाज। जेकॾहिं हिते गेम्स हुजे हा त पोइ छा रखूं था वर रखूं था। हाणे वाज अ गेम, वाज अ गेम। ठीक है। हाणे प्ले जो थर्ड फॉर्म प्लेड, प्लेड। तो वदा खातर बाय। हाणे इंदासीं आई खे चेंज कंदासीं छा में मीअ में क्वेश्चन मार्क। जेकॾहिं नेगेटिव में हुजे आई डिड नॉट प्ले अ गेम। ठीक है। हाणे नाकारिया गेम हिकड़ी आहे पहिरियों रखूं अ गेम। एक गेम आहे सारंस वाज। ठीक है। पोइ रखूं नॉट। नाकारिया नेगेटिव की ॻाल्हि थो करे त नेगेटिव रखंदासीं। ठीक है। अ गेम वाज नॉट। पोइ प्लेड जो थर्ड फॉर्म प्लेड, प्ले जो थर्ड फॉर्म प्लेड। पोइ पाण वदा खातर पाण जातरी बाय हेड बाय ॾींदीसीं। पोइ आगे के चेंज कंदासीं सामने मीअ में। ठीक है बाबा। अ गेम
नेगेटिव हुयो तो वाज नॉट प्लेड ए थर्ड फॉर्म प्लेड वदा खातर पाने तरी बाय आई चेंज कैसे मियां में गांव समझ में अची गई ठीक है बाबा।